घोट की जहानपुर शरीफ में सूफ़ी फ़कीर ऐं शाइर सैयद अनवर अली शाह बुखारी जो सालियानो उर्स मुबारक 18 नवंबर 2025 ते दरगाह जहानपुर शरीफ में मल्हायो वेंदो। हर साल जीअं हिन साल बि घोटकी ज़िले जे मशहूर दरगाह आलिया जहानपुर शरीफ में सूफ़ी फ़कीर ऐं शाइर सैयद अनवर अली शाह बुखारी जो सालियानो मेलो तारीख़ 18 नवंबर 2025 खे जहानपुर शरीफ में शुरू थींदो, जेको हिन भेरे 5 ॾींहं लगातार जारी रहंदो। इन सिलसिले में सूफ़ी फ़कीर सैयद मुनव्वर अली शाह बुखारी ऐं सूफ़ी फ़कीर सैयद सक़ाफ़त हज़ूर शाह बुखारी पंहिंजे रिहाइशगाह ते मेले जो ऐलान कंदे चयो त अस्सलाम वालेकुम या अली मदद माया सूफ़ी फ़कीर सैयद मुनव्वर अली शाह ज़कारिया जयपुर जो रवासी। अज मां हिकु अहम ऐलान करां थो, दोस्त अल फ़ुक़रा सभे ॿुधो। ऐं मां मेलो सूफ़ी फ़कीर सैयद अली अनवर शाह जे मेले जे बारे में अव्हांखे आम ऐलान कयां थो त 11 महीने जी 18 तारीख़ सूफ़ी फ़कीर सैयद अनवर अली शाह जो मेलो जारी थींदो, शुरू थींदो, जंहिंमें सूफ़ी राग रंग वरंगा ऐं तमाशल आहिनि, सभु कुझु हूंदा। उन जे बारे में साईं सूफ़ी फ़कीर सैयद सक़ाफ़त हज़ूर मेले जे बारे में अव्हां सां ॻाल्हि कंदो। सब खां पहिरियां सॼी संगत खे ऐं अलफ़ुक़रा खे सॼे दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद। जीअं त सूफ़ी फ़कीर सैयद अनवर अली शाह बुखारी जन जे उर्स मुबारक जी तारीख़ जेकी आहे उहा तय कई वई आहे। 18 नवंबर खां शुरू कयो पियो वञे इंशाअल्लाह। जीअं मल्हाइबो आहे इंशाअल्लाह, उन खां वधीक इन साल कोशिशि आहे त उन खां वधीक धूमधाम सां मल्हायूं। इंशाअल्लाह जेके ज़ाइरीन ईंदा उन्हनि खे इंशाअल्लाह मज़ो ईंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।